पताया खां असां पंहिंजे सफ़र जी शुरूआत कईसीं ऐं असां हिकु ट्रैवल एजेंसी जे थ्रू पंहिंजी बुकिंग कराई हुईसीं। असांजी तयारी कोह चांग न आहे। हीउ हिकिड़ो ॿेट आहे ऐं हिकु ख़ूबसूरत ॿेट आहे जेको पताया खां असां मिनी बस जे ज़रिए 4 कलाकनि में हिकु ॿिए शहर त्रैत या त्रात पहुतासीं, जितां वरी असांखे कंपनीअ वारनि हिकु वैन में खयों ऐं सभ खां पहिरियां ई असांखे फेरी जे पियर वटि बंदरगाह आंदऊं। फेरी में हेठीं मंज़िल ते सभु गाॾियूं अचनि थियूं ऐं मुसाफ़िर जेके आहिनि ख़ासि तरह मथे डेक ते वेहनि था वञी, जिते नंढी कैंटीन बि आहे जितां हर का खाइण पीअण जी शइ वठी सघिजे थी। मंज़र हिते ॾाढा ख़ूबसूरत आहिनि ऐं जेको माण्हू बि अचे थो त उन्हनि पंहिंजी फोटोग्राफी जे शौक़ खे पूरो करे थो। ही फेरीअ जो सफ़र जेको आहे इहो 40-45 मिंटनि जो आहे, जेको असांखे कोह चांग, कोह थाई में ॿोली में ॿेट खे चइबो आहे ऐं चांग इन जो नालो आहे, पर चांग हू हाथीअ खे सॾींदा आहिनि, त माना हाथी वारो ॿेट। उन जो सबबु इहो था ॿुधाइनि त हिन जी जेकॾहिं एरियल व्यू ॾिसजे थो त उहो ॿेट ईअं लॻे थो त हिकु हाथी जीअं आहे। फेरी जे हलण सां मुख़्तलिफ़ माण्हू के म्यूज़िक ॿुधनि था, के जेके आहिनि से चौधारी नज़ारा पसंदि था ऐं आहिस्ते आहिस्ते इहो सफ़र जेको आहे गुज़री 40-45 मिंट जी ॼण ख़बर ई कोन थी पए त माण्हू ॿेट जे वेझो अची वियो। कोह चांग मां 2-3 दफ़ा अची चुको आहियां ऐं हर भेरे हू मूंखे नओं लॻंदो आहे। उन जो सबबु इहो आहे त हिते सामूंडी किनारा बीचिस ॾाढा ख़ूबसूरत आहिनि ऐं ख़ासि तरह हिते शाम ऐं सुबुह जो सिज उभरण जा मंज़र ॾाढा बहितरीनु लॻनि। सिज लहण ऐं सिज उभरण जा मंज़र ख़ूबसूरत आहिनि। असां हिन वक़्तु कोह चांग पहुचण वारा आहियूं। हिते हर को मुसाफ़िर लहंदो ऐं उन खां पोइ गाॾियूं ईंदियूं जेके असांजे
जंहिंजी जेका होटल जी बुकिंग थियल आहे होसि ताईं पहुचाईंदा। हिन ॿेट जी ख़ूबसूरती इहा आहे त हिकु त हेठां ई मथां ई यानी पहाड़ी आहे। ॿियो हिते सावक तमामु घणी आहे, जंहिंजे करे ख़ूबसूरत अहसासु थिए। इन नंढे ॿेट ते ज़रूरत जी हर शइ मिली वञे थी। हिते बाज़ार में काफ़ी दुकान आहिनि, खाइण पीअण जा बार आहिनि, क्लब्स आहिनि। इन खां अलावा मुख़्तलिफ़ मंज़र आहिनि जेके हिते ॾिसी सघजनि था, जंहिंमें आबशार आहिनि या उन खां अलावा काफ़ी मुख़्तलिफ़ तरीक़नि जूं हिते पॉइंट्स ठहियल आहिनि जितां बि ख़ूबसूरत नज़ारा ॾिसी सघो। किलांग राव रिज़ॉर्ट में असां पंहिंजी रहाइश रखी आहे। हीअ तमामु ख़ूबसूरत आहे। हिनखे पंहिंजी नंढड़ी ढंढ बि आहे जंहिंमें मच्छियूं मौजूदु रहनि थियूं। उन खां अलावा हिन जा बीचिस ॾाढा ख़ूबसूरत आहिनि ऐं बिल्कुलु बीच सां लॻोलॻि आहे। ऐं हुते जेके आहिनि से मुख़्तलिफ़ ईज़ी चेयर्स पियल आहिनि जंहिं ते माण्हू आराम करे सघे। ॿिए ॾींहुं सुबुह जो असां हिकु आबशार ॾिसणु निकितासीं। हिन आबशार जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इन में 50 अधु मुनो किलोमीटर जेको आहे उहो पंधु हलणो पए थो। ऐं उहो जेको रस्तो आहे उहो रस्तो जंग मां थींदो हले थो। खॿे तरफ़ ते आबशार मां निकिरंदड़ नदी आहे जंहिंजे मुख़्तलिफ़ हंधनि ते निज़ारे पसण लाइ शेड्स बि ठहियल आहिनि। ऐं हिन आबशार जे पाणीअ में, आबशार जे नदीअ में मच्छियूं बि मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, जेकी शफ़ाफ़ पाणी हुजण जे करे परे परे ताईं नज़र अचनि थियूं। अहिड़नि मुख़्तलिफ़ हंधनि ते जिते पाणीअ जो वाकिरो आहे ऐं हुते वेहण जी जॻह आहे जेका भली पथरनि ते ई आहे, वॾनि वॾनि पथरनि ते, या कुझु बेंचूं बि रखियल आहिनि त सयाह हिते इन्हनि मंज़रनि मां महज़ूज़ थियनि था।
घणे वक़्तु गुज़री वञण जे करे मूंखे हिन आबशार जो पूरो नालो त यादि न आहे, पर शायदि थाई में खेसि क्लॉन्ग ब्लू सॾियो थो वञे।